सुरेश मुकापुर थी 1,70,000। सुरेश यो कूड़ो है वो को किस्त भरने होने करे डामो है। सुरेश मुकापुर थी 1,70,000। हम ढेंगा रस्ते का आए थे रखे जा पैसा देने उसके तेज खास 4 जना 2 जना हथियार हुआ 1 2 मोटरसाइकिल हुआ और भाई वापस कराए वञे। पुरुषा नालो थी सुरेश पी जो नालो थावर ज़ात कोहली किथे वेठो आहीं मां बदली को इतो खां सवेल जेको मसइलो थियो जियो फुर वारो ऐं जो बयान तूं ॾिनो जियो इन जो मौक़े तूं छा थो ॾीं यो कूड़ो है कूड़ो कीअं आहे मसइलो वो को किस्त भरने होने करे डामो है। पोइ हाणे इहो तोखां फुर थी आहे ना फुर तोखां कोन थी आहे ना पोइ इन मौक़े ते तूं हीअं बीठो आहीं तो प्रेशर को इहो मसइलो असां का से तूं पंहिंजे माना राज़ी ख़ुशी सां बयान ॾींदी जियो ऐं फुर कोन थी आहे तोखां ना ठीकु आहे।